नेड़न जा ककर परस्या हूंदई सुध कन में तसारो हूंदे मूंखे न विसारो हूंदे। खेस अॼु बि सिंध ॾाढो सारे थी। 28 वरनि पुॼाणा अॼु बि संदसि गीत सिंध जी ताज़ी सुगंध जियां लॻनि था। खेस केर कीअं विसारे जो हू पंहिंजनि गीतनि वसीले किरोणे सिंधियुनि ते सिंध जो इश्क तारी कंदो हो। हर हर जन्म वर हो वठी हर हर जन्म वर हो मिठा मेहरान में मिलबो खत्म हूंदा हथी वेंदे खत्म हूंदा हथी वेंदे। हू घोर मेड़ींदड़ फनकार न पर सिंध तां सिर घोरींदड़ सपूत हो। हू सिंध जो सरमद हो ऐं हीअ सरमद जी सिंध आहे जिते अॼु बि हर पासे संदसि दर्दीला आलाप कामरेडनि खे उत्साह ॾींदड़ क़ौमी कलाम ऐं जवाननि जूं दिलियूं धड़काईंदड़ गीत गूंजी रहिया आहिनि। संदसि ॿई नाला केॾा न प्यारा हुआ, अब्दुल रहमान मुग़ल ऐं सरमद सिंधी। 7 जुलाई 1961 ते खैरपुर मीर्स ज़िले जे नंढड़े शहर प्रियालो में जन्म वठंदड़ अब्दुल रहमान मुग़ल पीर ॻोठ मां मैट्रिक जो इम्तिहान पास कयो। तॾहिं त 1980 में टेक्निकल कॉलेज खैरपुर मां इंजीनियरिंग जी डिग्री हासिल कयई। सरमद सिंधी कराची डेवलपमेंट अथॉरिटी में ऑफिसर तौरु कमु कंदो रहियो। जेतोणीकि हुन ॻाइण जी शुरूआति त शागिर्दी वारे ज़माने खां कई, पर 1985 में हुन रेडियो खैरपुर खां बाक़ायदा गायकी शुरू कई। सरमद सिंधीअ शाहिद बज़मी, लाला अज़ीज़, मौसीकार फ़ैरोज़ुद्दीन, बेदल मसरूर, उस्ताद मजीद ख़ान, उस्ताद नियाज़ हुसैन ऐं ॿियनि रागिन खां राग जी सिख्या हासिल कई। सरमद सिंधी हज़ारे क़ौमी गीतनि समेत रोमानवी गीत बि ॻाया, पर हुन कॾहिं बि वल्गर शाइरीअ खे ॻाइणु पसंदि न कयो। सरमद सिंधी जेतोणीकि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, अयाज़ गुल, अदल सुमरे समेत ॿियनि शाइरनि जी शाइरी ॻाई, पर संदसि पारां नामियारे शाइर ज़ाहिद शेख जा ॻायल क़ौमी गीत वधीक मक़बूल थिया। सतावीह डिसंबर 1996 ते हू गोलाची खां कराची वापसि वञी रहियो हो त दीवान शुगर मिल्स वेझो संदसि गाॾीअ सां हादसो पेश आयो ऐं सिंध जो ई सचार पुट हमेशह लाइ सिंध अमर जी हंज में वञी सुतो। संदसि विछोड़े जे 28 वरनि पुॼाणा बि संदसि गीत सिंध जी हवाउनि में गूंजी रहिया आहिनि। हू मरण पुॼाणा शायदि वधीक मक़बूल बणिजी चुको आहे। सरमद लखें सिंधी नौजवाननि जी दिलनि जी धड़कन आहे। संदसि गीत सिंधु दरिया जे वहकरनि जियां गजगोड़ कंदड़ ऐं गूंजंदड़ आहिनि।